दिल जी दुआ मंजूर थी वे दुनिया का जुल्मत दूर थी वो मुल्क सारो नूर थी कशफत दुजा बिजमालिही औसाफ उन जी जो बयां केड़ो करे आजिज ज़बां मौला जै जो मदह खा हसनत जमी खिसालिही इदरीस जी सब खां सदा आला अदब ए इल्तिजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि व आलिहि व सल्लिमु तस्लीमा सलातु व सलामुन अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अव्वल अल्लाह अलीम आला आलम जो धनी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा सचो धनी चए हम्द हकीम करे पाण करीम जोड़े जोड़ जहान जी जोड़े जोड़ जहान जी पाण कयाई परवार हादी हामी हाशमी सरदारन सरदार सुहे साबन सथ में मंज मस्जिद पणिय मणियादार चारे चंगा चौधार वाहे कांदा हबीब सीम सुभान अल्लाह। मिये मंगणे कई जा पाण में गाल गुजी व्या वीर विमास में आकिल प्या उजी एक बीजल बुधी भी खबर हुई खंगार खे बहुत सामीन किराम प्यारी जमात सगोरी अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अवा तमाम जमात के लखों करोड़े मुबारकों हुजन जो अज हिन नूरानी इरफानी ऐं अज़ीम शान महफिल में पा वेही करे उन बुजुर्गन जो फैज़ ऐं उन जो बरकतूं हासिल करे रहा है। बेशक सुभान अल्लाह। टाइम तो काफी थी वियो आहे जरूर अंदर की असर थियो हूंदो जरूर की मोड़ो भी थी वियो आहे पर थोड़ी देर ला करे दिल में ई ख्याल की जा त हू मानियो सदाई पे क्यों दा और अज ही बुजुर्गन जे जिक्र जी नूर दिल में जो वसे पियो यो वरी 12 महीने कदे मिलंदो तब तो पा सबर कंदासीं त इंशाअल्लाह दिल में विसवसाए ख्याल कोनेंदो। बेशक बेशक। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि सलातु व सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। ई मुबारक महीनो रजब शरीफ जो आहे जंहिंजी 27 रजबी मशहूर है तमाम दुनिया में जैमें नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मेराज मथे वञी ऐं खुद खुदा जो वञी दीदार कयो अल्लाह सां रूबरू ॻाल्हियूं कयूं वो हिन मुबारक 27 रजब जो आहे। बेशक। और पां जंहिं मजलिस मुबारक में वेठा आहियूं इन्हीं बुजुर्गन जी दरगाह शरीफ ते उते 27 रजबी जो हिकिड़ो वॾो अज़ीम शान प्रोग्राम थींदो आहे जंहिंमें हिकिड़ो वॾो अज़ीम दारुल उलूम हले थो जो सॼे सिंध में मशहूर आहे जामिया राशिदिया उनमें जेको फारिग थींदड़ कारी हाफ़िज़ आलिम उन जी इन मौके ते दस्तार भी थींदी आहे और मुल्क भर जा जेके
साईं जन जा मोहब्बत करण वारा आहिनि उहे सभु उते हाज़िर थींदा आहिनि। पीर साईं खे पंहिंजो दीदार पढ़ाईंदा आहिनि, पोइ उन उलमान खे नसीहत बि कंदा आहिनि। उहो बि 27 रजबी जो हिकिड़ो अज़ीम शान प्रोग्राम थींदो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां मथे उन बुज़ुर्गनि जी निगाह, उन जो फैज़ान, उन जो महिरबानियूं त असांखे उहो नूर जेको उते वसे पियो, सदाई वसे पियो औलिया अल्लाह जे दरबार में, जिते अल्लाह जा वली हुजनि था, तोणी उहो दुनिया में ज़ाहिर हयात हुजनि, तोणी उहो दरगाह शरीफ जे अंदर हुजनि, उते ख़ुदा जी रहमत सदाई वसंदी रहे। सुभान अल्लाह। साफ़ दलील इहा आहे त पाण जॾहिं बि कंहिं बुज़ुर्ग जे मज़ार ते कंहिं दरगाह ते वेंदा आहियूं, तॾहिं वुज़ू सारे दरगाह शरीफ जे अंदर वेंदा आहियूं त वञण सां दिलि में ईअं ईंदो आहे कर जन्नत अंदर अची विया आहिनि। बेशक सुभान अल्लाह। हक़ीक़त में ज़ाहिर में ॾिठो वञे त उहो हिकिड़ो कुबो बणियल हुजे थो, हेठि फर्श विछायल हुजे थो, पर अंदर वञण सां अहिड़ा फर्श वारा पंहिंजा मकान बणियल पिया आहे घणे, पर उते उहा रूह खे राहत कोन थी मिले। उन्ही जे मज़ार वटि वञण सां दिलि खे सुकून